नाज़रीन न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ॾींदा टाउन कमेटी जे एडमिनिस्ट्रेटर अमजद मेमून मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खैबर शहर मुंहिंजो बाणो घर आहे। इन जी सफ़ाई सुथराई इन वक्त कराई पई वञे ऐं खैबर शहर में 30 सोलर लाइटुनि जी ज़रूरत आहे, जंहिं मां 10 सोलर लाइटुनि जा पोल बि वरिता आहिनि जेके जल्द लॻाया वेंदा ऐं बक़ाया 20 पोल रमज़ान शरीफ़ जे महीने में लॻाया वेंदा। कुझु ॾींहं बि पहिरियां खैबर प्रेस क्लब जी मीडिया सां मूं जेके खैबर शहर खे साफ़ सुथरो ऐं रोशनी जा वाइदा कया हुआ, ये वाइदा जल्द पूरा कया वेंदा। जंहिं मां गुज़िरियल ॾींहुं जुमे ॾींहुं तालके मटियारी मां ब्लेड ट्रैक्टर कचरे खणण वारी गाॾी घुराए खैबर टाउन जे वाटर सप्लाई मां ढेर पयल गंदगी खणाए वाटर सप्लाई जी सफ़ाई कराए ऐं मच्छर मार स्प्रे बि 2 ॾींहंनि खां जारी आहे ऐं अञा जेके बि खैबर शहर जा वार्ड मच्छर मार स्प्रे मां रहियल आहिनि, इन्हनि वार्डनि में मच्छर मार स्प्रे कराई वेंदी, जंहिंखे अॼु मुकमिल कयो वेंदो ऐं खैबर शहर जी सफ़ाई जो हलंदड़ दौरान वाटर सप्लाई में मिटी बि लाथी वेंदी, जंहिं में पार्क बागीचो ऐं सैर तफ़रीह लाइ चिंगला बि लॻाया वेंदा ऐं लाइब्रेरी ऐं इंटरनेट जो सिस्टम बि कयो वेंदो ऐं अॻूणे चेयरमैन जे रखियल बजट बि पयल आहे, जेको मथां हुकुम मिलंदो इन बजट मां बि खैबर शहर जा कम कराया वेंदा। वधीक एडमिनिस्ट्रेटर अमजद मेमून चयो त जेतिरो बि वक्त खैबर टाउन जी सीट ते मौजूद हूंदुसि त इंशाअल्लाह खैबर शहर के टाउन मां मॉडल टाउन बनायो वेंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।